ठकराडू रिपोर्टर ठकराडू वेझो ॻोठ ॼाम दिलोश मोहतम वासी पोरियत शेरबाज़ मोहतम औरतुनि समेत प्रेस क्लब पहुची बासर माइटनि ऐं मुबारकपुर पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे इंसाफ़ जी घुर कई। रिपोर्ट मूजिबि ठकराडू में बासर माइटनि ऐं पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ ॻोठ ॼाम दिलोश मोहतम जे रहवासियुनि औरतुनि समेत प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे इंसाफ़ फराहम करण जो मुतालबो कयो आहे। औरतुनि समेत एहतजाज कंदड़ शेरबाज़ मोहतम मुबैना इल्ज़ाम लगाईंदे चयो त बासर अली हसन मोहतम मंसूर अहमद ज़हूर अहमद मोहतम ऐं ॿियनि असांजे घरनि में घिरी मूं ते ऐं मुंहिंजी औरतुनि ते तशदुद करे मारकुट कई। मुबारकपुर थाणे ते पहुची दायूं पर पुलिस मेडिकल लेटर ॾियण बदिरां असांखे धिका ॾेई वापसि मोटाए छॾियो। पुलिस बासरनि जी वांगार वांदे असांजी का बि मदद न पई करे। असांखे बासर माइट मौतमार धमकियूं ॾेई हिरासा करे ॻोठ मां लॾे वञण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि एसएसपी सखर डीआईजी सखर खां मुतालबो कंदे घुर कई आहे त बासर ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ॿिए पासे इल्ज़ाम हेठि आयल मंसूर अहमद राब्तो करण ते मुबैना इल्ज़ाम हणंदे चयो त ही जुआरी आहिनि जंहिंखे रोकण ते असां मथां इल्ज़ाम पिया वणनि। होॾां एसएचओ मुबारकपुर राब्तो करण ते ॿुधायो त पाण में माइट आहिनि, मामूली ॻाल्हि तां झगड़ो थियो जॾहिं हिननि खे रिपोर्ट दर्ज करण लाइ चयो आहे पर हू नथा अचनि। मुझे सौट ज़हूर मंसूर वारा मास्टर अलसन वारा मां नाजेज़ी करंदा दखणी मुबारकपुर शहर में मां ग़रीब आहियां, मिसकिन आहियां। वरी मां हुतों थाणे ते वियो आहियां, पुलिस वारनि वटि वियो आहियां, पुलिस फ़रियाद करे या को बि मुंहिंजी पुलिस एक्शन कोन खणी आहे ग़रीब जी। वरी मां मोटी आयो आहियां, वरी पुलिस आई हुन वटि पैसा ॾेई पुलिस खे मोटायो कान्हे। पुलिस मोटी वई आहे। वरी 4 बजे मां ग़रीब ते हमलो थियो आहे। मां त दामाद न रेवाला मुंहिंजी कढनि, मुंहिंजी उहा ज़िंदगी तबाह थींदी। मां ग़रीब आहियां, मिसकिन आहियां, मुंहिंजी मदद कयो। मुंहिंजी अपील आहे कोई भी सखारा ज़हूर मंसूर वारा मास्टर अलसन वारा ये सब आहिनि। बाबा मां ग़रीब आहियां, मिसकिन आहियां, मूंखे ज़िंदगी प्यारी आहे, मूंखे ग़रीब आहियां, मां विढ़ण जी ताक़त न आहे। मुंहिंजी बस हिमायत करे न, ग़रीब जी मदद करे न। मां थाणे ते वियो आहियां, पुलिस ते वियो आहियां, उन्हनि खतरो आहे मूंखे। पुलिस वारनि ते वियो आहियां, वरी मां ते फ़रियाद कई थाणे, वरी मूंखे पैसा घुरनि था, चए पैसा ॾे, तो ते बि फ़रियाद आहे। धक मूंखे न हट मूंखे पैसा मूंखे घुरनि था। छो भला कानून न आहे छा ग़रीबनि जो? हक़ न आहे छा ग़रीबनि जो? छा जो हक़ न आहे ग़रीबनि जो? कुझु बि न आहे। असांखे मिसकिन आहियूं, जॾहिं ॾाढे ॾींहुं ॿुधनि था। असांजो मुतालबो इहो आहे।